वॾे वज़ीर मुराद अली शाह जो क़ौमी असेंबली जे रथाबंदी बाबति स्टैंडिंग कमेटी सां इजलास। 140 अरब रुपयनि खां वधीक मालियत जे शाहराहनि जे मंसूबनि बाबति अॻभराई जो जाइज़ो। वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम तहत मंसूबा जून 2027 ईस्वीअ ताईं मुकमल करण जो हदफ़। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मंसूबा वापार, सीड़पकारी ऐं तरक़ीअ खे हथी वठाईंदा। वफ़ाक़ी तरक़ियाती प्रोग्राम जे मंसूबनि लाइ वफ़ाक़ी फंडनि जी बरवक़्त फ़राहमी अणितर आहे। पाकिस्तान जो कार्गो जहाज़ K2 बोइंग 737 कराची भरिसां समुंड में गुम। ख़ांगी एयरलाइन जो जहाज़ शारजा खां कराची अची रहियो हो। पाकिस्तान एयरपोर्ट्स अथॉरिटी जो चवणु आहे त कार्गो जहाज़ में अमले जा 5 कारकुन मौजूद हुआ। कार्गो जहाज़ जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन शुरू कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त सर्च ऐं रेस्क्यू ऑपरेशन लाइ नेवी PNS ज़ुल्फ़िकार जहाज़ मुतासिर इलाइक़े तरफ़ रवानो। हवाई फ़ौज जो स्टाफ जहाज़ बि सर्च ऑपरेशन में हिसो वठी रहियो आहे। PNSC जो वापारी जहाज़ लाहौर बि ऑपरेशन लाइ मुक़रर। अमेरिका ऐं ईरान में हिकु भेरो ॿीहर छिकताण। अमरीकी फ़ौज जा ईरान ख़िलाफ़ नवां हमला। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ईरान ख़िलाफ़ ताक़तवर हमलनि जी शुरूआति कई वई आहे। ज़मीन खां हवा में मार कंदड़ मिसाइल, एंटी शिप क्रूज़ मिसाइल, ड्रोन लॉन्चिंग साइट, रेडार सिस्टम ऐं फ़ौजी थाकनि समेत 80 हंधनि खे निशानो बणायो वियो। कारवायूं हुर्मुज़ रंग में वापारी जहाज़नि ते ईरानी हमलनि जे रद्द अमल में कयूं वयूं। ईरानी हमलनि ख़िलाफ़ फ़ौजी ऑपरेशन जो मक़सदु अॻिते हमला रोकणु आहे। ईरानी मीडिया जो चवणु आहे त सिर्फ़ कशमबेट ऐं बंदर अब्बास में धमाकनि जा आवाज़ ॿुधा पिया। अमरीकी नाणे खाते ईरानी तेल विकिरे जी इजाज़त ॾियण वारो जनरल लाइसेंस रद्द करे छॾियो। पासदारान इनक़लाब अमरीकी हमलनि जो तबाही मचाईंदड़ जवाब ॾियण जो ऐलान करे छॾियो। पासदारान इनक़लाब जो चवणु आहे त ईरान हुर्मुज़ सामूंडी लंघ में अमरीकी मुदाख़लत जी इजाज़त न ॾींदो। ॾखण ईरान ते अमरीकी हमला खुलियल अगराई आहिनि ऐं फ़ैसिलाइतो जवाब ॾिनो वेंदो। ईरानी सदर मसूद पज़ेशकियान इराक़ जो दौरो अध में छॾे तहरान पहुची वियो। अमेरिका ऐं इसराइल जी बमबारी में शहीद थियल ईरान जे अॻूणे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जो मढ़ इराक़ जे शहर नजफ़ पहुचायो वियो। एयरपोर्ट ते इराक़ी वज़ीर आज़म, आला अमलदार ऐं हज़ारे ॿिया माण्हू जुलूस में शरीक। मढ़ खे नजफ़ में इमाम अली ऐं करबला में हज़रत इमाम हुसैन जे रोज़े ते आंदो वेंदो। लखे माण्हू आख़िरी दीदार कंदा। जनाज़े जे जलूस खां पोइ आयतुल्लाह ख़ामनाई खे संदसि अबाणे शहर मशहद में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। सांगड़ भरिसां पंपिंग स्टेशन ते सुतल चौकीदार जो लाश हथ। वारसनि पारां क़त्ल जो शख़्स ज़ाहिर। मंगली पुलिस जो चवणु आहे त दाइम उन्हनि जे कपिड़नि ते रत जा निशान नज़र अची रहिया आहिनि। वधीक जांच कई पई वञे। शहदादपुर भरिसां जवाबदार वाड़े ते वेठल शख़्स खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार सलीम बिरोही 45 वरनि जे हुज़ूर बख़्श बिरोही खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। सांगड़ जे ॻोठ मोहम्मद अली लगारीअ में भाङियुनि हथां मुबैना चोर मारिजी पियो। अलियास हिंगोरे जो लाश DHQ अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ऐं बबलो में नींगरी प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ धरणो जारी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुम थियल ॿारड़नि समेत मुख़्तलिफ़ धुरियुनि जी शिरकत।